प्रोड्यूसर है और मैं इस पौधे को यहाँ से निकालूंगा। ये आम का पौधा है छोटा सा, मैं यहाँ से इसको निकाल के फिर वहाँ लगाऊंगा और वहाँ उसको थोड़ा सा पानी देके फिर इंशाल्लाह इसको तैयार करेंगे हम। अस्सलाम वालेकुम, मुझे नालो अमिताभ निज़ामानी जो तव्हां असांजो चैनल ॾिसी रहियो। अॼु असांजो टॉपिक आहे हिन वण खे असां थधारे साइड में हणणो आहे, कहिड़े हिसाब सां हणणो आहे इहो तव्हां पूरी वीडियो ॾिसंदा इंशाल्लाह अची सम्झ में ईंदो। ॾेखारे सघो था परते वीडियो चकी कीअं कटिजे, छा कहिड़े हिसाब सां। कोशिश कंदासीं चक्की जेको हितां माना भरे न जहिड़ी साबिक ओड़ी असांखे हितां कढणी आहे हितां। तकरीबन हाणे इख्तिताम ते पहुचण वारा आहियूं। तव्हां खे ॾिसी तमामु माशाल्लाह सुठो कयो आहे गुरू त। हीअ माना साल जी चकी आहे माशाल्लाह, सुठी थी आहे तयार। ही इंशाल्लाह फुल बहारी में ईंदो, असांखे माण्हुनि खे हणंदासीं, वरी बि हिनखे सुठी महिनत कंदासीं। 3-4 सालनि खां पोइ हीउ बाक़ाइदे थी वेंदो मेवो ज़रूरु इंशाल्लाह। अॼु तव्हां हिन कॾहिं कंदा कलम बा? कलम इंशाल्लाह इनके 5-6 महीना चले पोइ इंशाल्लाह कलम कंदा। हीअ कपास तव्हां हीअ ॾिसी सघो था माशाल्लाह, हीअ माल कीअं खयो आहे छा, हीअ तव्हां ॾिसी सघो था। हिन खे तक़रीबन 2.5 महीना थी चुका आहिनि हिन वण खे, हीअ पूरी हिन आबादी खे। हाणे माल हिननि चढ़नि स्टार्ट करे ॾियो आहे कपास हिननि। ये तीनों कपास असांजी चक्की माशाल्लाह निकिरी चुकी है। हीअ चक्की हासे करे असां जेको माना आहे थोरो ॾींहुं अञा थोरो कंदासीं, छाकाणि पार न ॾिसिजे। हीअ सुठे नमूने सां असां माना दिलचस्पी सां चक्की कढी आहे। बसि जिते हणणी आहे चक्की तव्हांखे अची उन तरफ़ वठी हलूं था। एक तव्हां ॿिया भाई सां गॾु अंब आया आहिनि या? जी जी बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा ख़ालिस अंब कोन लॻल की? गेप रखियो आहे, चाहे हिन मां त माना फुटी बि करे सघो था, कनकी सीज़न अचे उहो बि करे सघो था। अच्छा इहो त माना इहो बहितरीनु कमु आहे हिन हिसाब सां। जी जी ॿ बदिली खणी सघो था, माना बाग़ बि करे सघो था ऐं फुटी बि करे सघो था। जी जी बसि हाणे वरी चकी सड़ी वई आहे, उहा चकी हुतां पाण सजारी उहा पर हणूं था हिन साइड ते। करे सघो था, घणो फ़ासिलो आहे हिते लॻल आहे, ॿियो वण हुन साइड ते थोरो ज़ूम कजो भले कुझु। अच्छा इहो ई वण लॻल आहे, इहो घणा फुट ते लॻल आहे पंहिंजो वण? 25 फुट लॻल आहे वण भाउ। घणा एकड़नि जो बाग़ रखियो वियो हिते? 5 एकड़नि जो बाग़ रखियो आहे। अञा बि असांखे हणी पवंदी कुझु त अॻियां हली करे करिणो पवंदो चेक। अच्छा सड़ी वञे छा? तव्हां 5 एकड़नि जो बाग़ रखियो आहे खैरनि जो? जी जी बिल्कुलु। अच्छा 5 एकड़नि जो बाग़ में तव्हां घणी चकी लॻाई आहिनि टोटल? 3 एकड़ में 70 चकी लॻी आहे। उतां चकी जी रक़म बि 50 रुपया। अच्छा उहा भला चकी तव्हां किथां वरिती? कहिड़े टंड केसर मां। टंड केसर में नर्सरी आहे छा? हर शइ तव्हांखे नर्सरी मिलंदी। चकी जो थोरो हल्को करिणो पवंदो, वज़न जाम आहे तमामु ख़्यालु रखियो।
हाणे हिनखे लास्ट में चकी लॻण खां पोइ जेको तव्हांखे भलो मशवरो इहो ॾींदासीं हिते जेको माना बंजू आहे हिन टुकड़े ते वधीक हुजणु खपे। अल्लाह हाफ़िज़।